पंज सननि फ्रेमनि वारी नज़र जे ऐनक पुठियां विशाल पर उदास नेण मुंहिंजे चेहरे मथां स्टॉप फ्रेम थी विया हुआ। कद में मूंखां 6 इंच नंढी हूंदी तुंहिंजनि यू शेप वारनि में बेअंत कर्व्स हुआ। मूंखे यादि आहे त तोखे साए रंग जो पहिराण पियल हो, जंहिंमां तुंहिंजूं बाहूं कुलनि ताईं धुंधलियूं नज़र पिया आयूं। असां अॻिते हली विया हुआसीं। नसीर चयो हो, इहा उहाई अथई जंहिंजो मूं तोसां ज़िक्र कयो हो। यार, ॾाढी तेज़ छोकिरी आहे। कुछ ॾींहंनि खां पोइ नसीर मूंखे आर्ट्स फैकल्टी जे ॿाहिरीं कैंटीन जे ॿाहिरां नज़र आयो हो। तूं हुन महिल डिपार्टमेंट जे शागिर्दनि सां गॾु बीठी हुई ऐं उहे सभु तुंहिंजे चौफेर बीठल हुया। नसीर सां वधी वञी मिलियो हुउसि। कमल चयो हुई, संझा हिन खे ॾिसी तोखे डार्विन जी थ्योरी त यादि नथी अचे? मूं ॾांहुं ॾिठो हुई हिक खन लाइ ऐं चयो हुई, हिन लाइ मां ईअं न चवंदोसि, छो त मां हुन सां फिरी न आहियां। इहे तुंहिंजा पहिरियां लफ़्ज़ हुआ मूं लाइ चयल। इहे लफ़्ज़ लिखंदड़ नसीर जो साथी, नसीर जो प्यारो, असां सभिनी जो तारो, तारिक आलम अबड़ो, आसमान जो सितारो बणिजी वियो। तारिक आलम अबड़ो जंहिंजो जनम 10 अप्रैल 1958 ईस्वी में थियो। हुन शाइरी 1975 खां शुरू कई। हुन जी तालीम मॉडल स्कूल हैदराबाद में थी। 1978 में तारिक आलम अबड़े जी पहिरीं कहाणी पावली तहरीक रिसाले में शाया थी हुई ऐं उन खां पोइ टिमाही महिराण जे हिकिड़े शुमारे में हुन जी जॾहिं कहाणी पीलो धुंध शाया थी त उन कहाणी हुनखे बेहद मशहूर बणाए छॾियो हो। ऐं ख़ुशबू जे संग संग जा उहे हम सफ़र जेके असां सां रोज़ हिन सफ़र में साण हूंदा आहिनि, यकीनन उहे गवाह हूंदा त तारिक असांजो उहो साथी हुयो जंहिंखे असां अक्सर पंहिंजे टेलीफोन कॉल से वसीले हिन माइक जे तवसुत सां हुन जा ख़ूबसूरत टहक, हुन जो ख़ूबसूरत आवाज़, हुन जो ख़ूबसूरत लबो लहजो, हुन जो ख़ूबसूरत डिक्शन अव्हां जे समातुनि ताईं पहुचाईंदा हुआसीं। किथे खुटी थी वञे रात का ख़बर नाहे, किथे खुटी थी वञे रात का ख़बर नाहे, किथे टुटी थी वञे बात का ख़बर नाहे। दिलनि जा काफ़िला कहिड़े सफ़र में लुटिजी विया, किथे हई हुई बिरह घात का ख़बर नाहे। हुयसि जे गॾु चयईं सच थी वियो तन्हा, हुयसि जे गॾु चयईं सच थी वियो तन्हा, हिजी त कंहिंजी हुई मात का ख़बर नाहे। चई वियो हू अचण जो वरी नसो मोटियो, उन्हीअ खे ॻोल्हे थी प्रभात का ख़बर नाहे। सड़ी मरी विया झंगल सुकी वियो दरिया, किथां अचे थी पखियुनि लात का ख़बर नाहे। जले पई थी रिदा ऐं ठरे पई अख़बार, वसे थी बाह या बरसात का ख़बर नाहे। किथे खुटे थी वञी रात का ख़बर नाहे, किथे टुटे थी वञी बात का ख़बर नाहे। सुसमिन तारिक आलम अबड़ो जी रात 11 जून ते खुटी वई। हुन जूं बातियूं
हुन जूं ॻाल्हियूं जिन में ज़िंदगी हूंदी हुई, जिन में जीवन हूंदो हो, जिन में जियापो हूंदो हो, जिन में आज़ादी हूंदी हुई, जिन में मस्ती हूंदी हुई, उहे ॻाल्हियूं यानी जून ते हमेशह लाइ चुप थी वयूं। पर तारिक असांजे दिलनि में मौजूद रहंदो। तारिक पंहिंजे कहाणियुनि में मौजूद रहंदो। तारिक आलम गुलफुल जो एडिटर रहियो हुयो ऐं हिन वक़्तु टिमाही महराण जो एडिटर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। तारिक आलम रेडियो हैदराबाद लाइ स्क्रिप्ट ऐं 2 ड्रामा बि लिखिया हुया। पीटीवी जे लाइ हुन 19 ड्रामा लिखिया, जिन में पहिरियों ड्रामो हुन फ़क़ति 19 सालनि जी उमिरि में लिखियो, जंहिंजो नालो हुयो चंड रही थो दूर। तारिक जंहिं पहिरियों ड्रामो लिखियो चंड रही थो दूर, उहो तारिक असां खां इंतिहाई दूर हलियो वियो। एतिरो परे, एतिरो दूर, जितां खां हुन जो हाणे आवाज़ असां ताईं न पहुचंदो, हुन जो को बि टहक असां ताईं न पहुचंदो। जोगी अड़ा तो अञा